सचे साईं सता सचो सत पांच साहब गुदड़ी वाला धाम कोई भी इन प्यार भरी भूमि थे शांचा सतगुरु साईं सतराम दास साहब ने 112 साल वर्षी उत्सव के प्यार भरे अवसर थे उन्नीस सचे साईं जी रामत पालन के लाए सन 51 में आई स्वयं घर में सब भावना भेंट ऐसी संगत के पूज्य एवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामना अरे बाधा असल जगह में उन्नीस सचे साईं के नाले पे कहीं उत्सव जो आयोजन करना है तो जो मकसद है पहले जीवन के उत्सव संभाल पहली जिंदगी के खुशी संभाल खुशी ऐसा कि बिनी हालतों में मेरा जीवन डेढ़ में भी मेरे मध्य में भी पहरायण में भी पायण में भी जिगने ऐसा बिनी हालतों के विधि चीजों के अपनाए रखना तब वो ऐसा जो जीवन सदा ही बेहतरीन सब पर जिगने ऐसा सिर्फ एक चीज के वजह के महीना है तब वो पाइंदा जरूर आए पर काफी जाखोर में गाने तेजी करे चयो गए द्वारा तो कई चीजों अपनाएगा यानी खुश रहना चाहे था तब कोई खुशी नहीं हो भी सही जिगने इज्जत पाना चाहे था तो कोई इज्जत जो भी सही जिगने आशीष पाना चाहे था तो बेहतर सोच की भावनाओं बोलने में से जो भी सही जिगने बधर वसन चाहे था तब दान पुण्य सत्कर्म कहो में सही जिगने मालिक के पास चाहे था सिमरन जो में जिगने ऐसा बड़ी चीजों संभाले कर रखना से तब वो जीवन ऐसा के सदाई बेहतर दिखता जिगने ऐसा जो सिर्फ पायु एंड यू
सोच और उपजी वेंदी असांजा वीचार वो महदूद थी वेंदा इस जो भावनाओं वो उल्टियों हलण तंहिंजे करे असां सभु उन मालिक जी रहमत चाहींदा उन जी आशीष चाहींदा त पोइ उन तरफ़ असांखे वञण में पवंदो आहे जीअं असां जॾहिं बि उन सच्चे साईं जी दामन में ईंदा आहियूं त असांजी ज़िंदगी में केतिरा अहिड़ा मौक़ा ईंदा आहिनि जंहिंमें असां कुझु पाइणु चाहींदा जंहिंमें असां मालिक खां घुरंदा आहियूं कि असांजी आस पूरी थिए पर ज़िंदगी में के मौक़ा त अहिड़ा ईंदा आहिनि जिते पाइण जी आस बिल्कुलु न हूंदी पोइ बि चवंदा आहियूं कुझु कशिमो थिए कुझु मरकल थिए कुझु अहिड़ो थिए जंहिंसां सभु कुझु पलटजी वञे केतिरा दफ़ा चार चाहत हूंदी आहे ऐं केतिरनि मौक़नि ते उहो सभु थियणु लॻंदो आहे केतिरनि मौक़नि ते उहो सभु बणजणु लॻंदो आहे केतिरनि मौक़नि ते उहो सभु कुझु उल्टो थी वियो ऐं उल्टी रीति हिकदमि सुठी थियणु लॻी कोई चांस न पड़े जॾहिं बाक़ी काई उम्मीद न हूंदी आहे उते दर्शनो चाहींदा उते असां चाहींदा आहियूं कुझु बणिजी पवे ऐं अहिड़ो केतिरो ई कुझु थींदो साईं जे जीवन में ॾिसंदासीं हू त मालिक आहिनि कुझु बि करे सघंदा उहो त कुझु बि थिए असांजी उन्हनि सां भेट न आहे उन्हनि जे लाइ त कुझु बि न उन जे लाइ कोई आयो तो मुझे घर की शादी अल्ट्रासाउंड खपाए तो साईं ने अने ध्यान में भी थाईंदा जो ने ध्यान में चादर खाई था तो जो पलो बते करे भाई थेली में 500 नहीं चाहिए सामू वाले चाहिए साईं अल्ट्रासाउंड मुझे जरूरत है मुझे घर की शादी है साईं जो 500 नहीं 300 शादी है जाए दी बसों में बारे में कारोबार करने चाहिए वही तो हाथ थे बोलो ना पाओ भाई हजार लाख गुजारे साइड जाम मिलती का उठाए जूस सड़क में मुझे लाया था वो मॉल के जगह है सभी तो उन्हें तो मरकल का ही चीज है उन्हें की पहुंच उन्हें की ऊंचाई उहा घड़ी में थिया लेकिन असांखे पाण खे ॾिसणो असांखे पाण में करणो असांखे उन मरकल खे पाइणो पर मरकल खे पाइण जे लाइ असांखे कुछ भेद ॾियण जी आदत हुजणु खपे कुछ भेटा रखण जी आदत असांखे हुजणु खपे असां चाहियूं था
ये थोड़ी नहीं चाहिए उसे असांखे जॉब अन्न खपे पर असांखे ॿियो त पोखणु खपे। धरती मालिक जी आहे, उहा ईश्वर जी आहे, कंहिंजी आहे। कोई चयो मुंहिंजी आहे हिकिड़े नाले सां भले ॿिए ते नाले ॿिए ठही रहा में कंहिं ॿिए ते नाले ऐं जेके जेके नाले कंदा वेंदा पाण त हूंदा धरती ते ई रहंदी कुझु न थिए। सिर्फ़ उहे खाता बदिलाईंदा रहंदा, बाक़ी खणी वञे कोई कुझु न थींदो। न खणी वञी सघंदो ऐं जेकॾहिं असां संसारी रीति सां धरती ते वेंदासीं असां चवंदा आहियूं त जेको अनाज आयो कणिक चांवर कुझु बि भई ज़मीन तो आयो बनी तो आयो पर बनी बनाए कुछ को चवंदा ज़रूर आहे बाक़ी हूंदो कुझु उते वेंदासीं पत्थर बेतार मिटी को सभु कुझु हथ ॾेई असां हुते वेही करे सॼो ॾींहुं वेही रहूं, सॼी उमिरि वेही रहूं, चऊं त असांखे चांवर कणिक साबु कपास कुझु बि ॾे, सड़ियल गाह खणी ॿियो ॻाल्हायूं गदो गाह बि न गदो कुझु बि बनी में तो हूंदो कुझु बि कोन, ज़मीन में कुझु बि न सिर्फ़ मिटी पत्थर कंकर बेतार इहे ई रखिया साॻे नमूने ईश्वर जी रहमत आहे, लेकिन यादि रखणु खपे धरती उन मालिक जी और ईश्वर उहो उन मालिक जी आहे। ॾिसो न धरती मुंहिंजी आहे, मां रखी आहे, मां ईअं सम्झो पाण धरती आहे। हा बाक़ी जेकॾहिं मुंहिंजी धरती में तव्हां हिकु ॿिज पोखियो उनजी संभाल कयो त पोइ हिकु ॿिज में मां तव्हांखे अंबार ॾेई सघां थो, पोइ उनखे सभु कुझु फेरे करे ॾेई सघां थो, लेकिन हिकु ॿिज पोखियो ज़रूरु, उनजी संभाल कयो ज़रूरु। त साॻे नमूने असां जहिड़ो कर्म पोखींदासीं उहो कई गुना असांखे वधीक मिलंदो, जेको कुझु ॾींदासीं उहो कई गुना वधीक थी करे मिलंदो। पोइ उहो असांखे असां कहिड़ो कर्म था पोइ चङो पोखियूं था या मंदो पोखियूं था, बहितर पोखियूं था या ख़राब पोखियूं था। इन करे चवंदा आहिनि जहिड़ा कर्म हूंदा जहिड़ा अहवाल हूंदा तहिड़ो फल मिलंदो। उनमें इहे कोन्हे चङो पोखींदो चङो पोखींदो, मंदो पोखींदो मंदो न मिलंदो, इहे कोन्हे थियणु किथे बि। जहिड़ा कर्म हूंदा जहिड़ा अहवाल हूंदा उहो सभु साम्हूं अची वेंदो। तंहिंजे करे असां पंहिंजो ॿिज जेको आहे उहो बहितर ऐं असां हमेशह चाहींदा आहियूं असांखे रहमत मिले आसीस मिले तो ॿिज असां थोरो पोखियूं था। असां चाहियूं था करे अहिड़ो मौक़ो अची वञे असां सां बरकत थिए, असां सां कशिशो थिए त पोइ असां कुझु कशिशो कयूं कश्मीर जो मक़सदु उहो मालिक कंदो, बाक़ी जेतिरो असां करे सघंदा आहियूं ओतिरो न कयूं। ये असां हिकिड़ो प्रोग्राम थींदो हर साल, छा कंदा साल पहले मल्हाईंदा गॾिजी करे जेतिरा ई हूंदा सकेलो काफ़ी माण्हू हूंदा उनमें, तो जेके हुजनि तो पहिरियों बि प्रोग्राम कंदा, पाणी गॾिजाणी करनि चांहि पाणी करनि रोटी करनि कुझु बि करनि ऐं उहे हर साल हिकिड़ी लॉटरी रखंदा। ऐं लॉटरी में पंहिंजे हिसाब सां जेको हूंदो 50-50 रखी करे भई जेको आई आयूं 200 में आयूं भई साहब जेके हर को 200 माण्हू 20,000 थी वेंदा, जंहिंजो नालो निकिरे उहो मिले छॾे।
तो लॉटरी में प्रोग्राम हो सब हर किस्म के मालूम को देखेगा में इतनी तो मेरे भाई ने ये गाँव की पान होता है ग्रुप हो मुझे सब आगे नहीं कुछ नहीं मुझे पुटली मार थी वो डॉक्टर मुझे तो ऑपरेशन में भी तेरे पैसा को ना बच्चों ने वही चांस करो अरे पैसा मारो और भी जो भी सब और भी लेकिन ये को मारा नहीं मैं लाठी बोली नहीं करे मैं कुछ नहीं करे मालिक रामन करे मुझे लाठी बोली नहीं करे मुझे पुटली जान तेरी गया नहीं करे कुछ नहीं करे लेकिन लाठी बोली नहीं करे ये को मालिक के मारा है बस ये की कृषकों का मेरे पुत्र बच्चों का बचाने को कोई चांस को अकेले पानी दे रहे ट्रस्ट में कैसे भी नहीं कर दिया बाकी घर को हमदर्दी करे समझा नहीं छा करना बाकी नहीं करना कहीं नहीं ना तो पानी खड़ी रहे ऐसा हुए ना अरे वाला सब कुछ हुआ कि मैं लॉटरी आया प्रोग्राम जब इसलिए दिमाग में लॉटरी का तो धन्य उतरे गए सभी जो क्यों जो लाठी छानी कर दी माई सफा बना मरकज जैसा सब माई के मारे यू नो आए प्रसव बनोगे तो चांस करो है कमालूंगा और 1% भी कौन 9% है ये कोई नहीं पुकारे कुछ भी कर मरकज का कुछ भी थे सब लाठी कर दी जी लाठी कर दे जो नालो पढ़ो तो एकदम तारी होती जगह सब माई जो ही नालो देखो लेगा जय योगी के उज्जे के पैसा है तो वो मालिक मारो शुक्र कर मालिक को शुक्र आते तो ऐसा है एडो चमो थियो जो हर जिंदगी में बात जिंदगी बचा जो चांस पैदा किया यहाँ पर से मेरे बाल बची सके तो हर तरफ यानी खुशी की माई के राधो माली को धन्यवाद करे थे तो जयमा लॉटरी बक्सो खैर बाकी सब जगह नाला होया तो आदत ही हो गया असल नाला खोली दो जो नाला हो तो ही है लेकिन को हर को पाजे खोली दो ना तो खरड़ वालो जो कोई नालो खोले हर के दी हैंड राइटिंग भी हो जाए लिखन ना नाला है लेकिन जे को जगह पर खुले तो सब माई जो नालो निकल गया सब जो माई जो नालो निकल गया जे कोई इतने माई जो नालो निकल जेतरा ही ट्रेसो नाला खोले हो सब इतनी माई जो नालो निकल गया तो जिए माई मालिक के बनाए पे मैं कोई बार कल कर कोई अश्व कर तो हर के हृदय में आयो जय लिखियो भाई ठीक है ये कर्षिम तो वो करे सकूंगा वो कर्षिम वो करे ये तो ट्रेस वालों कर्षिम जो को भी आए जो ट्रेस वालों 100 रुपए जो खरीद जाओ ये तो असाई करे सकता हूँ असा पाजो दी जाते हर को पाजो नालो माई जो लिख दो कहीं पाजो नालो ना लिखो सब लोग दे दीजिए कुछ कर्षिमा आसमान थी गए कुछ कर्षिमा पाजे हाथ हो गए जने असा चाहिए था असा के आसमान जा कर्षिमा मिला तो जेकी कर्षिमा असा जे पाजे हाथ है वो थोड़ा करे सकता वो बिजत असा पोखे सकता
असां हली सघंदा तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन में चाहियूं था मालिक जी रहमत मिले असां ओतिरो कुझु बहितर कयूं असां ओतिरो कुझु पंहिंजी सोच खे चङो कयूं ज़रूर उनखे बहितरी तरफ़ वठी ज़रूर वञूं जेकॾहिं असां वो कंदासीं उन से साईं जी रहमत मिलण शुरू थी आशीष मिलण शुरू थी वेंदी आहे कॾहिं पोइ अहिड़ो कहिड़ो बि मौक़ो हुजे उहो उतो रहमत वसाए छॾींदो उतो आशीष ॾेई छॾींदो उहो त बख़्शे छॾींदो जीअं सॼे साईं जो मिसाल साईं यात्रा ते ॾाढा हिकिड़ो सेठ में ॾाढो ॿार ॾाढो रनो पियो मां त साईं जो कुझु न पर ॿार जो रोअण मन न पियो थिए साईं ने पुछियो साईं ॿार जेको आहे अहिड़ो ॿी फैमिली आई यात्रा ते तीर्थन में उन सनानु कयो उनखे सोनो हार गले में पातो अरे ॿार जी ज़िंदा बाक़ी हार हुजे अरे मूंखे त खाइण लाइ बि कुझु कोन्हे हार था थींदो पाण ॿार वही वेंदो आहे बंदि करे वेंदो त हुते जेको साईं जो सेठ खाधो साईं जो सिकू जो हार वरितो पए सही छा काफ़ी अर्सो थियो आहे बबू जी शादी कई आहे तो उनखे औलाद में थी ये कोई जेको में कहे तो काफ़ी अर्सो थियो भाई गुजरात में पास पास कुछ भी करता है लेकिन थी ना इन्हीं करे को मां जी खुशी में कुछ न कुछ वठी रखो खेडो ने सुधा कुछ भी चंगी चीज लगदो है जदी पोटो थी तो कोन के ॾींदो तो जीअं बि साईं खे चयो साईं को हार बंदो हिनखे महाराज तोखे पोटो थिए हे ॿार ख़ुशि थींदो तुंहिंजे घर में ॿार ईंदो ख़ुशी जीअं हुन हार में ॿार ख़ुशि थी वियो ॿार पहिरियों जेको ॾिठो हुन खां बि हार थींदो पर 12 महीने जॾहिं उनखे पुटु थियो ऐं उहो आशीर्वाद ॾियण उहा ख़ुशी कई गुना पाईंदी जॾहिं असां कुझु बरकल कंदा बरकल पोख बाद वरी बरकल थी वेंदो जॾहिं बहितरी कंदा पोइ मौक़े ते बहितरी मिलंदी आहे चङाई कंदा मौक़े ते चङाई पोइ बढ़जी वेंदी आहे जेकॾहिं असां चऊं असां कयूं कुझु में न सिर्फ ॾिसंदा आहियूं हाँ पूरी ज़रूर करिणो आहे पर असांखे कुझु पोखियल हुजणु ज़रूर खपे असांखे कुझु करणु ज़रूर खपे तंहिं करे जीवन में जेकॾहिं असां बहितरी कंदासीं तो बहितरी मिलंदी चङाई कंदासीं चङाई मिलंदी ज़िंदगी त हलंदी रहंदी वेंदे वेंदे थोरो चवंदासीं हे कुझु कयोसीं बाक़ी छा कंदासीं कुझु हिकिड़ो फंक्शन हलियो पए पोइ संत चयो चाहे जेको हर को पंहिंजी दुश्मनी ख़तमु करे कंहिंजी बाक़ी दुश्मनी हुजे ई न हर को पंहिंजे दुश्मननि खे माफ़ु करे छॾे अॼु को पोइ अंदरि में कोई बि न रखे हुन ते ॻाल्हायो ॻाल्हाए करे रखो सघो जंहिं पंहिंजे दुश्मननि सभिनी खे माफ़ु कयो जंहिं बि कुझु चयो उन हथ मथे करे सभिनी माण्हू हथ में लॻे वधीक असां फिटी कई दुश्मनी सां चयो आहे अॼु को असां कंहिंसां दुश्मनी न रखंदा आहियूं हिकिड़ो वेठो 90 साल उन हथ मथे कयो ई न त हिकु दफ़ो थियो हर ॿियो दफ़ो थियो वरी सभिनी हथ मथे कयो ऐं अॼु कुझु बि थियो असां जेका बि अॼु ते थी अॻिते दुश्मन जेके असांजा आहिनि असां माफ़ु करे चाहे छॾे संत वरी टियों दफ़ो चयो
सभिनी हथ खयो उहो पंहिंजो मुस्कुराए थो हथ मथे न कई नवे साल खां मथे साधु पुछोसि दुश्मन उनसे मां जेको दुश्मन आई न सॼे संसार में दुश्मन में हथ मथे छाजो करा मां जेको दुश्मन हुजे त हथ मथे कराए दुश्मन को आई न वो उम्र घणी थी 92 साल लॻे मेरा 92 साल जी उम्र में तो जेको दुश्मन थियो चवंदा सही एॾा दुश्मन आहे एॾा कमीना मां तोखे छा ॿुधायां पर मां बि सभिनी खे चूई भाटे अहिड़ो ख़तमु करे छॾियो बाक़ी कंहिंखे छॾियो ई न त कोई ज़िंदा हुजे सभिनी खे पूरो करे ॾिनो कमीना मारे करे मथे मोकिली थी जब बाक़ी आदमी आई न बसि मां कलो वेठो आहे कहिड़ा दुश्मन थी ॾेखारे कहिड़ी असांजी सोच असांजो फल ओड़ो छिकले सिर्फ जी भाटी रहंदासीं त अकेला ई न ठहंदा जो पाण ख़ुशि हूंदासीं सॼो कोई न हो पर दुश्मन जा जेके कर्म फल लिखियल हूंदा उहे फल कमाल पोइ कंदा जॾहिं भोगण जो वक़्तु ईंदो आहे उहो वरी पोइ बाद में जन्म जन्म ख्वार करना नहीं खराब करना पर चितले असा बेहतरी चाहिए तब वो असा ओतरो बेहतर थींदा ओतरो ऊंचा थींदा ओतरो चंगा थींदा तंहिंजे करे जीवन में असां को जेको बि कुझु पहुचे असां कुछ बेहतर कयूं जेकर चाहियूं था असांखे कोई इज़त जी त असां इज़त करणु ज़रूरु जेकॾहिं असां चाहियूं था असां ख़ुशि रहूं त पोइ असां खे ख़ुशी ॾियण जी कोशिशि में ज़रूरु कयूं जेकर असां चाहियूं था असां सां मालिक गॾु हुजे त असांजो को सिमरन हुजे ज़रूरु असां चाहियूं था कि साईं की रहमत वसती रहे तो कुछ चीज़ों के पंहिंजे अमल में कुछ आणियूं ज़रूरु ईअं तोखे जेको कुझु चवंदासीं जॾहिं तूं घर में ॾेई छॾियो उहो मुअल खे बि जीआरे सघंदा उहो नंढड़े खे बि कपिड़ो मथे करे ॾेई सघंदा उहो जेके औलाद न हुजे वठी करे हुजे ॾेई सघे तोखे औलाद थी कुछ भी कर सकता ये भी नहीं सकता पर असां जेको कुछ पाण करे सघंदा ओतिरो ज़रूरु कर जेतिरो पंहिंजे हथ में आहे हुनजे हथ में मरकल जाओ हिकिड़े 100 रुपए जो मरकल हथ में कुझु बि कोन्हे लेकिन पंहिंजी जॻह ते मरकल दमदार पंहिंजी जॻह ते कशमू थी तो आसमान हुआ सुबह तुरी मालिक ने दे सकती है आशीष उन्हीं कही सोच उन्हीं बदले एक जगह ते सबनी माण्हुनि जी सोच कीअं बदलनी सघंदी पर जॾहिं असांजी सोच बहितर हूंदी त सोच अहिड़ी कंदा कि उहा सोच असांजी अमल में अची वेंदी आहे असांजे जीवन में अची वेंदी आहे तंहिंजे करे असां उन सॼे साईं जी रहमतुनि खे सदाई भरींदा आहियूं असांजो जीवन अहिड़ो हुजे जो असांखे सभु कुझु पंहिंजो पाण आसानी सां थी वञे मतिलब ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं उनजी रहमत असां सां क़ाइमु असां हर रोज़ उनसां साथ रहूं उनसां गॾु रहूं कुझु वक़्तु पंहिंजे पाण खे उनसां गॾु पढ़ाए करे रहूं कुछ ध्यान सिमरन असां पंहिंजे जीवन में कयूं कुछ वक़्तु नहीं असांजे चरण में विहूं असां ध्यान सिमरन कंदा हुन साम्हूं वेहींदा हुन चरण में वेहींदा उन जेका आशीष मिलंदी आहे उहा हर ॾींहुं हिकिड़ो मरकल पइजी वेंदो आहे
जे बाकी कोई दुख दर्द कष्ट के राह तो ही सुख था खुशी था जे प्यार भरे कर पर सब करते हो को हकीकत में सके सदाई मालिक की रहमत में राह से सदाई सके सिखा तो सब बेहतरीन खुशो मालिक की रहमत आशीष जीवन जो आनंद सब कुछ चाहिए पर सब थोड़ो थोड़ो बिच पोखीदा है असा थोड़ो बिच पोखियो बाकी भंडार वो भरे चले असा थोड़ो कुछ बेहतर थियो बाकी कृपा भी इतनी समझ आने पूरी जिंदगी बेहतरी संभालनी है ऊंचाई संभालनी है अब जिला सहारो थोड़ो बिच खुदा ध्यान सिमरन जो पोख्यूं बेहतरी चंगाई जो पोख्यूं जरूर बाकी जीवन बनती है स्वाजी इन शुभ घरों में उन्हीं सच्चे सतगुरुदार उन्हीं ईश्वरदार इहाई अल्तजा अरदास है बेनती तपाल सबनी के ऐ सुन्नत ऐ रहमत बख्शे जो सदा के नाम ध्यान सिमरन से जुड़ी करे उन्हीं आशीषों के अहरो पाए जो जीवन बरकल बनी बने जिसे सदाई खुशी खुशहाली सुख समृद्धि आनंद आस्था ऐ मालिक की रहमत बसती रहे ऐ जीवन सदाई मुस्कुराहट ऐ उत्सव बनी बने स्वाति शुभ घर में सब भाव बेहतरीन ऐसी संगत के शांचा सदगुरु साईं सतरामदास साहब ने 112 साल अमरसी उत्सव में प्यार भरे अवसर पे पूज्य दयाली साहब संत सतराम धाम राणकी साहब के तरफ आशीर्वाद शुभकामनाएं शहंशाह सतगुरु सच्चे साईं सतराम दास